दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध जी लतीफ़ जी सिंधी बोली। दोस्तों अॼु तव्हां सां मुखातिब आहियूं हिकिड़े नए मौज़ूअ ते, नए इशू ते। शाद लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त सुरमो सयाईअ जो रनुनि खे रिहाए, कानी काराईअ जी मुड़स्ती म पाए, अखियुनि में अटकाए लालाई लालण जी। शाद लतीफ़ रहमतुल्लाह अलैह रहनुमा, उन जी शाइरीअ में वॾो उत्साह आहे, दर्स आहे, हौसलो आहे। दोस्तों पाण ॻाल्हि ॿोल करियूं था त हिकु त लाड़काणे में DCO लाड़काणे जे धारियुनि माण्हुनि खे डोमिसाइल इशू कया आहिनि। पंजाब जे माण्हुनि खे लाड़काणे जे DCO डोमिसाइल इशू कया आहिनि। ॿियो दोस्तों तव्हांखे यादि हूंदो काफ़ी साल अॻु में अञा PTI जी हुकूमत बि न आई हुई ऐं कराची में रहंदुसि। मूं लिखियो त जेकॾहिं वफ़ाक़ में PTI जी हुकूमत आई त पठान कराची में वधीक जेका मज़बूत थींदो ऐं मुहाजिरनि खां वधीक ख़तरनाक साबित थींदो। अॼु तव्हां ॾिसो रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। कातिल रहीम शाह बेदर्दीअ सां शहीद इरशाद रांझाणी खे क़तलु करे छॾियो। हुन खां पोइ गलियूं बंदि करे वॾी दहशतगर्दीअ सां दहशत फैलाए जावेद भट्टीअ खे क़तलु कयो वियो। हिन वक़्तु उस्मान मलाह खे क़तलु कयो वियो आहे। अबड़नि ते हमला ऐं असांजे मधु ॻोठ में जेका सो हफ़ीज़ चांडियो वारनि ते हमला हज़ारनि जा। पठान सिंधी माण्हुनि जे रत जो प्यासो थी पियो आहे। असांजा चूंडियल नुमाइंदा कुझु नथा कनि, उन्हनि जे कन ते जूं बि नथी चुरे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कल्ह मूं मुश्ताक सरकीअ जो जेका वीडियो ॾिठो, उहो पियो चए त मूं जिन अबड़नि जी FIR कटाई हज़ारनि ते, उन्हनि जे लाइ सदरुद्दीन शाह जो पुटु, पीर पागारे जो पोटो साईं इस्माइल शाह राशिदी मूंखे फ़ोन कई त इहा FIR न कटाए, छो त हज़ारा पंहिंजा माण्हू आहिनि। ऐं हाणे उहो उन्हनि हज़ारनि सां मेड़ मिनत करे अबड़नि खे राज़ी करण लाइ तयारु आहे त जेका सो ठाह थी वञे, इहो हिते ई जेका केस धरम भरम थी वञे। जेकॾहिं असांजा ई सिंधी चूंडियल नुमाइंदा जा अॻुवान जेका सो सियासी अॻुवान उन्हनि धारियुनि जी मालिकी कंदा रहिया त धारिया त असांखे डोड़ाए डोड़ाए मारींदा। ही धरती धड़नि जी ॻाल्हि आहे। असां पंहिंजे शहर में, पंहिंजे वतन में, पंहिंजी धरतीअ ते बेगुनाह क़तल कया था वञूं। को वारसी करण वारो कोन्हे। सिंधी सुजाग थियो, अख पटियो, मुतहरिक थियो, अचो त को लाइ अमल जोड़ियूं। ही धारियुनि खे शिनाख्ती कार्ड इशू, ही धारियुनि खे डोमिसाइल इशू। सिंध जो नौजवान डिग्री हथ में खयूं घुमंदो थो अचे, नौकरी कान्हे, रोज़गार कोन्हे। हिन साल सिंध में केतिरियूं ख़ुदकशियूं थियूं आहिनि। सिंधी माण्हू ख़ुदकशियूं था कनि बुख, बेरोज़गारी, मुफ़िलसीअ जे करे। ईमानदारी तो ॿुधायांव, सिंध में एतिरी गुरबत आहे जो माण्हू जेका ॿ वेला मानी नथा खाई सघनि। लॉकडाउन खां पोइ त इंतिहाई जेका सो माण्हुनि जी सूरत हाल ख़राबु आहे। नेठि केरु असांजी वारसी कंदो, केरु मालिकी कंदो। दोस्तों आउं सिंध जे समूरनि साञावंदनि, सोशल मीडिया एक्टिविस्ट, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, शागिर्दनि, सियासी कारकुननि, शाइरनि, अदीबनि, लेखकनि, सहाफ़ियुनि खे अपील थो करियां त ख़ुदारा हिन सिंध जे आम इशूज़ ते लिखो, मुतहरिक थियो, सुजाग थियो। ही धारिया धरती धड़नि जे लाइ जेका सो ऋण ॿारे ॾिनो अथऊं। नेठि काॾे वञूं, छा कयूं, कंहिंखे तव्हां ॾियूं, केरु वारसी कंदो, केरु मालिकी कंदो। दोस्तों जेकॾहिं हीउ मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त महिरबानी करे हिनखे अॻिते शेयर करियो। इंशाअल्लाह वरी कंहिं नए मौज़ूअ सां तव्हां सां मुखातिब थींदासीं।